والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وأصحابه إلى يوم الدين. من كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا. من كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا. صلاة محبوب سنو اللهم صل على سيدنا मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जल शानु असां तव्हांखे हिदायत नसीब फरमाए, शल ईमान सां रहाए, शल ईमान सां लॻाए, दुनिया में सोन मुस्तफ़ा जो सचो उम्मती बणाए, आख़िरत में पिरम जो शल पारो नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जल शानहू शल असांखे सुञाणप वारी दीद नसीब फरमाए, छो त सुञाणप तमामु घटि हूंदी आहे। औलियाई तहत कबाई ला यारफूनहु सिवाई। अल्लाह जा वली जेके आहिनि से खुदाई कुर्ते जे हेठों लिकल हूंदा आहिनि, उन्हनि खे सभु को नाहे सुञाणंदो। जंहिंखे रब साईं जल शानहू आगाह कंदो आहे उहे उन्हनि खे सुञाणंदा आहिनि। सभु को माण्हू उन्हनि खे जे सुञाणे हा त हज़ार माण्हू उन्हनि जो फ़ाइदो वठी वञनि हा। ॾुखी हूंदी आहे उन्हनि खे नबी अलैहिस्सलाम जन दुनिया जे तख़्ते ते फरमाया त काफ़िर सुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा वमा लिहाज़ा रसूल याकुलु ताम यमशी फिल अस्वाक़। इहो अल्लाह जो रसूल आहे जेको बाज़ारनि में हले चले थो ऐं इन सां गॾु बाज़ारनि में हले असां वांगुरु खाए पीए शादियूं वञूं करे थो, इन्ही खे रसूल सॾिबो आहे। ऐं वरी मिसकीन माण्हू सॼे अरब जा माण्हू जेके आहिनि से शाहूकार उहे बाग हुजनि से हा, या चङो माण्हू हुजे हा, वॾो आसूदो माण्हू हुजे हा, वॾो को दौलतमंद हुजे हा, या चङो सम्झो त रईस घराणे जो हुजे हा, उन खे अल्लाह ताला रसूल न कयो। अचे हिन खे रसूल बणाई। मुंहिंजा दोस्तो, त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सुञाणप न नसीब थी। 13 साल तबलीग महबूब सोने मक्के शरीफ में कई त 313 माण्हू मुसलमान थिया। एॾो वॾो अरसो जिथे आसमान तां चंड चीरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेखारिया, मेराज जा वाक़िया ॾेखारियूं, पत्थरनि हजरनि शजरनि ॻाल्हायो, ॻोह भुॻल उल्ही ॻाल्हायो। खणीअ ते हिकिड़े बदिरे चयोसीं तूं अल्लाह जो नबी आहीं, भला हीअ ॻाल्हाए त पोइ असां मञूं त तूं बराबरि अल्लाह जो रसूल आहीं। उन ॻोह में ॻाल्हायो, पत्थरनि ॻाल्हायो, हजरनि शजरनि ॻाल्हायो। ताहम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुञाणप में इहे माण्हू आया। इन्हनि सुञाणप जे 313 ॼणा मुसलमान थिया। से ॿियनि मुल्कनि जा माण्हू, मदीने शरीफ़ जा 80 माण्हू मुसलमान थिया। ॿिया के कहिड़े मुल्क जा के कहिड़नि जा, ईअं मके शरीफ़ जा के चंद माण्हू।
हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी सुञाणप उहा उन्हनि खे न मिली सघी त अल्लाह जे वलीअनि जी सुञाणप कहिड़े माण्हू खे थी सघे थी। उहे पाण जहिड़ो ई सम्झो त हर हिकु खे ॾिसंदा आहिनि, मगर ख़ुदा वारनि जी सुञाणप हूंदी आहे उन जे असर खे ॾिसिजे, उन जी सोबत याफ़्ते खे ॾिसिजे, उन जे संगत वारे माण्हू खे ॾिसिजे। जे उहे सुधियल साॼे थियल नज़र अचनि त पक ॼाण त इहा शइ उन वटि आहे जेका इहे माण्हुनि में मिली रही आहे। मुंहिंजा दोस्तो, साॼनि जी सुञाणप तमामु मुश्किल ऐं महांगी हूंदी आहे, सभु को माण्हू न सुञाणे सघंदो आहे। इन जे करे पोइ दरवाज़े तां मोटिया ॾींदा आहिनि ऐं हज़ारे माण्हू ख़ुदा वारनि जी सोबत में जूं फ़ाइदेमंद न थींदा आहिनि। जंहिंखे अक़ीदो इरादो अल्लाह ताला नसीब फरमाईंदो आहे से त घड़ीअ हिकिड़ीअ में फ़ाइदो वठी ईंदा आहिनि। पर हिते असां ॾिठो आहे त अहिड़ा अहिड़ा फ़क़ीर जिन जा लूण लूण वार वार जो ज़िक्र पिया कनि, कपिड़ा ज़िक्र कनि, बदन जा हॾ चम ज़िक्र पिया कनि ऐं उहे खटोले ते सुता पिया, जिन जा हंग टपड़ गोलियूं तंदा वग़ैरह सभु पिया ज़िक्र कनि, उहे कननि सां आवाज़ पिया ॿुधनि। अहिड़ा बि फ़क़ीर हिते थिया। इन सां गॾोगॾु अहिड़ा जो उन्हनि खे हलंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़ियारतूं थियूं। वेठा आहिनि त ज़ियारत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जेकॾहिं वेठा आहिनि जीपन में वेठा आहिनि, कंहिं सुवारी में वेठा आहिनि त ढक आहे त उते ज़ियारत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाट वींदनि खे पई थिए। मन अहिड़ी क़िस्म जो अल्लाह जो क़ुर्ब उन्हनि माण्हुनि ते, सॼे वजूद जे अंदर में मलाइकनि जूं ज़ियारतूं उन्हनि खे नसीब थियनि। मुंहिंजा दोस्तो, अॼु उहे बेक़दुर माण्हू हिन जाइ ते मजलिस में मौजूदु कोन। मुंहिंजा दोस्तो, अहिड़ा कई माण्हू जेके हिकिड़े अल्फाज़ जे बयान करण ते सयूं लारियूं टुॿाए ईंदा हुआ माण्हुनि जूं, उन्हनि जो एॾो असरु हूंदो हो। उहे माण्हू हिकिड़े टुकड़ जे लाइ मुहताज थिया वेठा आहिनि, मस्जिद जा मुल्ला बणिया, मगर हिन ॻाल्हि जो क़दुरु मूं वटि कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे तमामु भलो माण्हू बणायो आहे। तव्हांखे अहिड़ी दौलत जो तव्हांखे अल्लाह ताला शाहूकार बणायो आहे जो इन जो तव्हांखे मौत खां बाद हू तव्हांखे क़दुरु लॻंदो इंशाअल्लाह ताला। मरण खां पोइ ते तव्हांखे कल्ह लॻंदी त बेशक मुर्शिदनि करीमनि असांजे मथां एहसान कयो। अॻु मंझि तव्हांखे नफ़्स ऐं शैतान चङी निमाज़ी बणियासीं, पटका ॿधासीं, छा थी वियो? मगर तोखे ख़बर आहे त इहा निमाज़ ऐं रोज़ो, इहो मथे जो पटको, इहा बि वॾी हिकिड़ी ताक़त खां सवाइ नथो थी सघे। वॾी ताक़त जिहाद खां सवाइ नथो थी सघे। इहा ॾाढी ॿंधण ॿधण इहो बि कंहिं नथो वञे। जे निमाज़ साईं 2 ॾींहंनि जी हुजे, 4 जी हुजे, महीने जी हुजे, 15 महीननि जी हुजे त पढ़ा। इहा सॼी उमिरि जी निमाज़ इहा सी मुखों नथी पूॼी सघे। हिकिड़ी अञा निमाज़ पई दंग करण वरी ॿी मथां बीठी आहे, सो मुखों इहा निमाज़ नथी पूॼी सघे। मोतिया क़यामत जा खाईंदसि, मगर इहा निमाज़ मुखों सही। त मुंहिंजा दोस्तो, इहा निमाज़, इहा लाड़ी, इहे बंधन, इहे दीन जा कम जेके तोखे अल्लाह वारनि बिना पैसनि जे ॾिना आहिनि, इहे तोखे शाहूकार बणाए अथनि। मुंहिंजा दोस्तो, माइटनि तोखे दुनिया जो खातेदार कयो आहे, तोखे ज़मीन जो खातेदार कयो आहे, तोखे मिल्कियतुनि मालनि जो खातेदार कयो आहे, पर तोखे यादि रखणु खपे त असां तोखे वरी जन्नत जो खातेदार बणायो।
जो मिल्कियतूं माइटनि तोखे ॾिनियूं आहिनि इहे तोखां सुभाणे परीहं फुरदियूं मौत आयो त इहे सभु तोखां मिल्कियतूं फुरजी वेंदियूं मगर हिन फ़क़ीर जेका तव्हांखे मिल्कियत ॾिनी आहे साईं हा क़यामत सूधो तव्हां खां कान फुरबी इहे अमल सालिह जेके आहिनि से इंशा अल्लाह ताला इहे तुंहिंजा क़यामत सूधा रफ़ीक़ ऐं संगती ईंदा मुंहिंजा दोस्तो त अहिड़ी संगत तव्हांजी फ़क़ीर बणाए ॾिनी आहे जो मुंहिंजा दोस्तो तव्हां इन जो क़दुरु कंदो त इंशा अल्लाह ताला तव्हां कॾहिं बि शैतान जो शिकार न बणिजी सघंदा शैतान पलीत तव्हांजे कॾहिं ते कोन अचे सघंदो तव्हांजे पाछे खां डिॼंदो जेसीं ताईं हिन फ़क़ीर जी संगत जा माण्हू बणिया रहंदो जेसीं ताईं हे पंधड़ा तव्हां कंदा रहंदो तेसीं ताईं शैतान पलीत इंशा अल्लाह ताला तव्हांजे वेझो बि न ईंदो छो त शैतान खे ख़बर आहे त इहो संगत अहिड़ी जो संगती आहे जो जंहिंखे मुंहिंजो हथ नथो पहुची सघे अल्लाह सी क़ुर शरीफ़ में बि फरमायो आहे त शैतान तोखे मोकल आहे पर मुंहिंजा बाना मुख़लिस जेके ख़ालिस ख़ुदा जा वली आहिनि उन शख़्सनि जे वेझो तूं कॾहिं कोन वञी सघंदे उन जे संगत रखण वारनि माण्हुनि वटि बि तोखे ताक़त न थी सघंदी मुंहिंजा दोस्तो त इहा संगत फ़क़ीर जी तोखे अहिड़ी मुसीबत थी आहे जो तोखां निमाज़ नथी कज़ा थिए तोखां ॾाढी ॾिंग संवारत नथी थी सघे तोखे नंढड़ नथो कज़ा थी सघे तोखां तहजुद निमाज़ नथो कज़ा थी सघे तोखां बुराई वारा रस्ता बंदि थी विया ज़िनाउनि चोरनि वारा रस्ता बंदि थी विया सिनेमाउनि नाटकनि वारा पंथ तुंहिंजा बंदि थी विया परायनि औरतुनि खे वाझाइनि जो ॾिसंदो वठंदो उहे तुंहिंजा अखियुनि ते पचियूं बचिजी वयूं इहा का ताक़त हुई जो तोखे इहो रंग लॻो आहे मुंहिंजा दोस्तो इहो मुर्शिदनि जो कुर्ब अथई इहो उन्हनि जवाननि जो एहसान आहे जंहिंजे दॾे ते अची थो पियो एॾो शाहूकार कयो अथनि जो बाबे ऐं अम्मा तोखे एॾो शाहूकार न कयो आहे जहिड़ो पीर कामिल तोखे शाहूकार बणायो आहे पर इन हाल ते जेकॾहिं तुंहिंजो मौत थियो त तुंहिंजा मलाइक अल्लाह जा बि तुंहिंजा हथ पेर चुमंदा इंशा अल्लाह ताला मलाइक अल्लाह ताला जल शान जा इहे तुंहिंजा हथ पेर चुमंदा ऐं तोखे आख़रीन कंदा त शाबाश रे जवान जो तो अहिड़े गुमराही जे दौर में दरिया उन्हनि सां पे वञो उन्हनि जो ख़ैर सलामतीअ सां पार पहुची वियो आहे मुंहिंजा दोस्तो त इहो तोखे अल्लाह ताला जल शान हू भलाई फरमाई आहे ऐं फरमाईंदो इंशाअल्लाह पर इहो दर न छॾी आहे संगत न छिन मां तव्हांजो पुराणो ख़ादिम आहियां ख़िदमत गुज़ार आहियां तव्हां मूंखां कॾहिं बि न विसरंदा आहियो कहिड़े बि हाल में ॾाढो दुआ हूंदो आहे त तव्हांखे यादि कंदो आहियां तव्हांजे में राति जो बि दुआ बि हूंदो आहियां मुंहिंजा अल्लाह ताला मुंहिंजनि मिस्कीननि फ़क़ीरनि आइलनि दरवाज़े ते मुंहिंजे मर्दनि औरतुनि नंढनि सहीरनि कबीरनि सभिनी ते पंहिंजे रहम जी नज़र फरमाए मौला साईं अल्लाह ताला जल शान हू तो वाइदा कया फ़क़ीरनि सां अल्लाह जे वलियनि सां तो वाइदा कया मुंहिंजा मौला साईं वाइदा पंहिंजा पूरा कर असां मिस्कीन तुंहिंजे दरवाज़े ते उम्मीद रखी तूं असांखे वणी थो असां अलाए तोखे वणूं था अलाए नथा वणूं पर तुंहिंजूं ॻाल्हियूं तुंहिंजा कुर्ब तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी दिलनि ते तमामु सख़्तु मुहबत पैदा थींदी आहे मुंहिंजा मौला साईं इन सबबु सॼे तुंहिंजूं ॻाल्हियूं कंदा आहियूं मुंहिंजा रब करीम असांखे पंहिंजे दरवाज़े तां ख़ाली न मोटाइजांइ इंशा अल्लाह ताला इहे सुवाल असांजा अल्लाह ताला क़बूल करे थो तॾहिं तव्हांखे नेकाईअ जा कम नसीब थियनि था घर वेठे वेठा आहियो क़िस्मत असांजी अचो था केतिरा फ़क़ीर आहिनि जेके असां पंहिंजे पीर जे दरवाज़े जो पंधु मूंखे यादि बीठो आहे त कॾहिं बि कज़ा न कंदा हुआसीं मिस्कीनूं ग़रीबतूं
सफ़र फरावां हूंदा हुआ तोणी ग़रीबतूं हूंदियूं तोणी सफ़र में वञणु हूंदो या बीमारियूं हूंदियूं तकलीफ़ूं हूंदियूं तव्हां बि इहो साईं जो मौक़ो कॾहिं कज़ा न थींदो हो चवंदासीं इहो ई पंधु आहे जेको असांखे चङे रस्ते ते लातो आहे महिनत असांजी रियाज़त असांजी लहा असांजा फ़िक्र ख़ाकिया असांजा इहे आहिनि जो पीर जी ज़ियारत अल्लाह ताला नसीब फरमाए थो उन्हनि जी सोबत ऐं संगत में वञूं था त हे अल्लाह ताला क़ुर्ब नसीब फरमाए थो मुंहिंजा दोस्त उन्हनि सालनि जी संगत ऐं रिफ़ाक़त जो असरु इहो आहे जो हिते उन्हनि जी संगत मुसाफ़िर असांखे बणायो उन्हनि जी मोहबत असांखे हिन जाइ ते आंदो पंहिंजा अबाणा वतन घर दर पंहिंजो ॻोठ शहर माइट मिट सभु उहे जवान जी मोहबत असांखे हिन जाइ ते सम्झो त भीं वठी आई ॻिचीअ में रसो विझी बंद दर गर्दन अपगंद दोस्त में बरद हर जात ख़ातिर ख़्वाह होस उनजे ॻिचीअ में रसो असांजे में पइजी उनजे मोहबत जो उन असांखे जाॾे छिके ॾाढे असीं पहुची वियासीं मुंहिंजा दोस्त उन जवान जी महिरबानी सां हिन जाइ ते तव्हांजे भलाईअ लाइ न ओलह जा फ़क़ीर हिते अची सघनि हा न हितां जा ओलह ते अची सघनि हा उन्हनि सभिनी वटि असांखे ई सफ़र करणो पवे थो पियो हिते बि तव्हांजे लाइ मुसाफ़िर बणिजी हिते रही करे तव्हांखे अल्लाह जो पैगाम पहुचायो आहे ओलह ते बि वरी नवे चाला मुसाफ़िर नथा वञनि असांखे सफ़र करणो पवे उते बि वञी अल्लाह अल्लाह जूं ॻाल्हियूं ॿुधाए दोस्त अचूं था इंशा अल्लाह ताला त इहे सालिह अमल जेके आहिनि से इहे तुंहिंजे संगत में माण्हू अहिड़ा था ॾियूं जो मौत जा माइट छॾे वेंदव मिट छॾे वेंदव इहे मुर्शिदनि जा तोहफ़ा क़यामत सूबह तव्हां खां जुदा न थींदा मुंहिंजा दोस्त लुकमान हकीम पंहिंजे पुट खे चयो त मां सफ़र ते वञी थो पर मूंखां मोकिलाईंदी चए हा बाबा जॾहिं मोकिलाए हलियुसि तॾहिं चई त जॾहिं वञी सफ़र ते त हिकिड़े हंध ते तोखे चिश्मो पाणीअ जो लभंदी चिश्मे ते वञजांइ वण हुजई पर उते टिकजांइ न उते गुज़ारजांइ न उते वरी हिकिड़ो पीर मर्द हिकिड़ो मिलंदुई सो उन मर्द जे चवण ते हलिजांइ मां तोखे झलियां थो त उते राति न टिकिजांइ ऐं उते पंहिंजो मुंहिंजा वरी संगत जा माण्हू पर उहो फ़क़ीर चवई त टिकिजांइ जे न त न वरी अॻिते वञी जिन जाइ ते वञिणो आहे ओलह ते वञी थो त वरी वाट ते हिकु औरत तमामु ख़ूबसूरत मिलंदई पर उन सां शादी न कजांइ पर उहो फ़क़ीर चवई त पोइ कजांइ उहो जेको कुरार जेको मिलई उहो चवई त पोइ कजांइ न त न कजांइ वरी साईं अॻिते वियो त चई त उते हिकिड़ो दरिया हूंदी दरिया जे किनारे ते उते बि राति न टिकिजांइ पर इहो फ़क़ीर चवई त पोइ टिकिजांइ उते पैसा मिलंदे कर्ज़ अथई उहो वञी घुरजांइ पोइ जो उहो फ़क़ीर वठी ॾेई त पोइ वठिजांइ इहे ॻाल्हियूं हुनखे सम्झाए छॾी उते चई वञी निकितो हुनजो पुटु हुनखे चई ॾाढी हुन वण आहे हुन जाइ ते चिश्मो हुजे हे हो ऐं थकिजी बि पियो बुख बि लॻसि पाणी जी बि ज़रूरत हुअसि पर पीउ झलियुसि त पाणी बि न पीजांइ मानी बि न खाइजांइ वण जे हेठि बि न वेहिजांइ हाणे कीअं करे तकलीफ़ बि ॾाढी आहे ॾिसे त हा बि पोइ पुराणो मुर्सुक उहो वेठो आहे अचे हिन जे पहिरीं पियो उन वरी चयोसि त हितां भला पाणी ढुकड़ो पीए पाणी कीअं पीअ मूंखे बाबे झलियो हो ही तोखे बराबरि पीउ तुंहिंजो झलियो हो पाणी पीअण खां ॿियनि टियनि खां पर तूं भली पीउ मां हिनजो पाणी बंदोबस्तु कंदुसि पाणी बि पीतई निंड बि कई उते अल्लाह ताला जलशान जी कुदरत हिकिड़ो नाग निकितो सो हिन जे मथां हमिलो कई उहो पोढ़ो जो पियो सो यकदम खंडे लठियो हुनखे नाग ध्यान मारे हिन ॾाढो निंड बि कई आराम कई पाणी बि पीतई हे हो
उथे सुझाव थे तो हू ना घुमो पियो आहे त सही है ॾाढो ख़ुशि थियो। वरी वियो अॻिते ॾिसे त हिकिड़ी औरत आहे, चऊं सही आहे तमामु सूरत आहे साहिब, उहा साईं तोखे शादी असीं करायूं। उन में हिकिड़े माण्हू चयो बाबा इन 3-4 मुड़ुस कया आहिनि, जेको बि पाण ॿुधसि उहो मरंदो आहे, सो तूं शादी कंदी, तूं नओं नींदर जवान थो ॾिसजी, सो तुंहिंजो इहो माई जेका पाण जो निकाह कंदे त उन राति में तूं मरंदे। उन पोइ हे चयोसि त तूं भली पाण खे शादी करे, मुंहिंजो मां पाण ई बंदोबस्तु कंदुसि। सम्झ राति जे ॻाल्हि खे मां पाण बंदोबस्तु हिनजो कंदुसि। बसि हुन माई सां शादी कई। उन राति हिकिड़ी अहिड़ी दवा हुन ॾिनसि उन माईअ खे जो उन जे पायखाने में जो 2 नांग निकिरी आया, नांगनि खे मारे विधई, हुन सां शादी कई, हुनखे को ज़रर नुक़सान तकलीफ़ न पहुती। वरी साईं हलियो इन जो पुटु, उहो पोलो बि हिन सां रलियो पियो हले। वरी उते पहुतो अहिड़े दरिया जे किनारे ते, नींद चई बाबा तूं हाणे भला हिते सुम्ही पवंदे त असां तोखे हेॾे था सुम्हारियूं, ॿी जाइ ते हिते राह ॾिनईसि। उन जाइ ते वरी हिकिड़ा ॿिया माण्हू सुठा, उहे मिली विया, हे बची वियो। उन पोड़े सलाह न त हिते सुम्हो, हिन जाइ ते सुम्हंदे तोखे पाण कोन चवंदो। उहो उन मौत खां उनखे बचाई। वरी उहे कर्ज़ ढर्ज़ वठी ठाहे अची करे हिनखे ॾिनी। चई त पोला ॿिए त ख़बर तूं केरु आहीं, तूं काथां जो आहीं, तो कीअं मूंसां मदद कई। बाप मूंखे झलियो हो, हेतिरनि सभिनी ॻाल्हियुनि में तो मुंहिंजी मदद कई आहे, तूं केरु माण्हू आहीं, मूंखे तो ॿुधाए त सही। चई त मां साईं तुंहिंजो न को जीव आहियां, न को मलाइको आहियां, न को मां फ़रिश्तो आहियां, न को ॿियो शइ आहियां। मां जेको आहियां मां तोसां रलियो आहियां, तुंहिंजे पीउ जो अमल साॻियो आहे। तुंहिंजे पीउ जो अमल साॻियो आहियां, मां तोसां हलियो हलंदुसि ऐं हलियो गुज़ारींदुसि जेसीं ताईं तूं सफ़र कंदे। तुंहिंजो पीउ साॻियो नेक वक़्तु अल्लाह जो प्यारो माण्हू आहे, उन जो अमल आहियां। सो हाणे तोसां मां मदद कंदो रहंदुसि, काथे बि तूं हलंदे त मुंहिंजो उहो अल्लाह वारो नेक वक़्तु माण्हू आहे, सो मां उन जो अमल आहियां। जान मुखों डिॼ बिना, न को मलाइको आहियां, न जीन आहियां, न भूत आहियां, को ॿियो देव आहियां, न का शइ न आहियां। मतिलबु तुंहिंजे जेको बुछड़ा अमल कंदो आहे, सो उन जो उहो बुछड़ो माण्हू थी हुनखे नुक़सान न विझंदो आहे। जेको चङो कमु कंदो सो उहो अमल साॻियो उन सां दुनिया में त मदद कंदो, पर क़यामत सूदी हुन सां मदद कंदो। जा दोस्त हे अमल सालिह जेके आहिनि से इहो माण्हू कब्रिस्तान में पवंदो त इहा सभु माइट मिट छॾे ईंदो। हे उनजी संगत में हिकिड़ो माण्हू अहिड़ो रहंदो पियो जो उन वक़्त में ॾुखे वक़्त में हिन सां दिलदारी कंदो, दिलजोई कंदो, हुनजो बिस्तरो विछाईंदो, हुनजी ख़िदमत कंदो, हुनखे ज़ोर ॾींदो। हुन भाउ छॾे विया, अमल छॾे वई, भाइर छॾे विया, मुंहिंजी ज़ाल मूंखे छॾे, तूं केरु आहीं जो मुंहिंजे क़बर में गॾु मूंसां रही पियो, ॿुधाए त सही उन नालो। चए तूं मूंखे नथो सुञाणे, मां तुंहिंजो अमल साॻियो आहियां, जेको तोखे मुर्शिद मूंखे बणाए ॾिनो हो, मां उहो तुंहिंजो अमल साॻियो आहियां। इंशाअल्लाह मां तोखे जन्नत में बि पाण सां गॾु वठी हलंदोसि। मुंहिंजा दोस्तो इहे अमल सालिह जेके अल्लाह वारनि जी सोबत में नसीब थिया आहिनि, इहे रफ़ीक़ आहिनि तुंहिंजा, आख़िरत जा रफ़ीक़ आहिनि। इहे नमाज़ूं, रोज़ा, दीन जा, इस्लाम जा कम इंशा अल्लाह ताला इहे मुर्शिद कामिल अहिड़ी सोबत, अहिड़े क़िस्म जा रफ़ीक़ बणाइनि जो काथे बि तोखे तकलीफ़ न ॾींदा। मुंहिंजा दोस्तो हिननि जी संगत ऐं रिफ़ाक़त खे कॾहिं बि न चिनो ऐं न छॾियो। इंशा अल्लाह ताला महबूब सोना मदीने जा शहंशाह ॾिसो, उन्हनि जी सोबत ऐं संगत वारा माण्हू कहिड़े बि क़िस्म जा हुआ त उन्हनि खे अल्लाह ताला ख़ुदि न थे जो राह बर और उनके हादी बन गए, क्या नजर थी जिसमें मुर्दों को मसीहा कर दिया। उहे जवान बणिजी विया जंहिं मशरिक़ मग़रिब ताईं अल्लाह जो दीन सेखारियो।
उहे झंगली माण्हू हुआ, उहे सम्झो बुतनि जा पूजारी हुआ, पर अल्लाह वारे जी सोबत ऐं संगत नबीअ सां उनजा सीना पाक थी विया, साफ़ थी विया। अल्लाह ताला दिल शान जा वॾा कामिल जुवान बणिजी सॼी दुनिया खे इस्लाम सेखारे विया, बेनफ़्स थी विया, सम्झो बेनफ़्स थी अल्लाह ताला दिल शान जो कमु करे विया। मर्द मुजाहिद थियो, इंशा अल्लाह ताला इहे ज़िद छॾियो, ज़ंग छॾियो, दुश्मनियूं छॾियो, सीना साफ़ कयो, कपिड़ा साफ़ कयो था, सुरमा पायो था, लटा अच्छा कयो था, बदन खे सुरहा साबुण हणो था, संवारतूं कयो था। इन्ही में अल्लाह जी ज़ात राज़ी न थींदी जेसिताईं दिलि खे साफ़ न कंदा। दिलि जी सफ़ाई हासिल कयो, दिलि खे गैर अल्लाह खां वांदो कयो। गैर सां दिलि भरी पई आहे, ॾिसो हसद सां, साड़ सां, भलाईअ सां, तकबर सां, ख़ुदीअ सां, ॿियाईअ सां, हठ सां, हिर्स सां, दुनिया जे मोहबतुनि सां सॼो जकड़ियो पियो। ही सॼी राति बेआरामी दुनिया जी मोहबत छिटो करे ईंदो पई, न को पूरी न का पूरी पवई थी, सॼो ॾींहुं ख़्याल दुनिया जा घोड़ाड़ी या कॾहिं हथी ईंदी, ईअं बसि वाए वेलो लॻो पियो थिए। ये गैर अल्लाह जा ख़्याल कढ, अल्लाह जो ज़िक्र कर त तुंहिंजे दिलि में सुकून ऐं आराम पैदा थिए। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में तुंहिंजी दवा ॾसी आहे, तुंहिंजी दवा है अल्लाह बि ज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र सां तव्हांजे दिलि में सुकून ऐं आराम ऐं फरक़ पैदा थींदी। मुंहिंजा दोस्तो, जेको रब्बुल असुॾे वहुवल अज़ीज़ुल हकीम, वॾो वॾी हिकमत वारो क़ाबिल हकीम रब आहे, उहे असांखे असांजे बीमार दिलि जो इलाज ॾिसो आहे। असीं न कयूं त असां त हकीम जी सलाह न मञूं त पोइ सदाईं बीमार रहंदासीं। अल्लाह ताला जल शानहू इहो ॾस ॾिनो आहे, महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॾस ॾिनो आहे, उज़्कुरुल्लाह हत्ता यक़ूलू मजनून। इहो ज़िक्र कयो जो भली माण्हू तव्हांखे चरियो छॾनि। सम्झो ॻाल्हि, अल्लाह ताला जो फरमा हज़ूर था फरमाए त एतिरो ज़िक्र कयो जो भली माण्हू तव्हांखे चरियो छॾनि। माण्हू ॾिसनि हेॾां होॾां ते हेॾां पाण खे अहिड़ो उज़्कुरुल्लाह हत्ता यक़ूलुल मुनाफ़िक़ून मुराऊन, तव्हांखे मुनाफ़िक़ माण्हू रियाकार छॾनि, एॾो ज़िक्र कयो। तो माण्हू रियाकार तव्हांखे रियाकार माण्हू आहे, पाण खे बुज़ुर्ग था सलाहनि चवनि था हे हो। मुंहिंजा दोस्तो, इंशा अल्लाह ताला जल शान जो ज़िक्र कयो त तव्हांखे ख़ुदि तव्हांखे पतो लॻंदो। तव्हां हूअं ॿियूं ॻाल्हियूं तव्हांखे नसीब न थींदियूं जेसिताईं ज़िक्र न कंदो। ज़िक्र अथव बीमार दिलि जी दवा। इंशा अल्लाह ताला दवा कयो त ॾिसो त कहिड़े क़िस्म जे अंदर में झोरी लोरी कहिड़ी मोहबत जी पैदा थिए थी। तंहिं करे ख़ुदा ताला दिल शान जो ज़िक्र कयो, नेक बणिजी वञो, सालिह थी वञो, पंहिंजी हयाती सॼोरी बणायो। ॿ टिनि ॾींहंनि जा मुसाफ़िर आहियो, ॿ टिनि ॾींहंनि जा जीअं अॼु फ़क़ीर वटि राति टिकिया आहियो न, सुभाणे वरी हे पेड़ ख़ाली हूंदा। सभु को काॾों जो को काॾे वाह वांगुरु इहो वीचारो को काथे ईअं सम्झो त तव्हां हिकिड़े दिहाड़े ते जीअं हितां सुबुह जो पेड़ ख़ाली करे ईंदो, ईअं सम्झो हिकिड़े दिहाड़े ते दुनिया खां बि ईअं पेड़ ख़ाली करे हलिया वरी हिन मुल्क ते तव्हांखे न आहे अचो। मुसाफ़िर माण्हू, राही माण्हू दुनिया जे न बाबे खे, न अमर खे, न भाइरनि खे, न अज़ीज़नि खे, कंहिंखे बि टिकण सो तोखे काथे था छॾनि। हिते मुल्क पराओ, देश पराओ, वतन पराओ, जानियूं परायूं, पर हे साह जेको खणूं था इहो ई पराई मिल्कियत आहे। लटा लिबास सभु पराई शइ आहे। जॾहिं मालिकनि इहो साह वरितो त तोखे हिते घड़ी हिकिड़ीअ में घर जा भाती बि तोखे टिकण न ॾींदा। बाबा जल्द कयो मुक़ाम में पहुचा, अमानत वही हली, हाणे हिते छाजे काणे रखियूं वेठा आहियो। उहो पीउ, उहा माउ रोअण बि वेठा, हाणे चवनि बि क्या जल्द कयो, खणो हाणे। अरे छो था खणोसीं, हे घर जो भाती हो, हाणे छाजे कान था खणो। न, हाणे हिन जो जनाज़ो किनो थी वेंदो, खणो हितां। उहा माउ साॻी रोअंदड़ माउ, उहा साॻी वीचारी अबो अम्मा
साह कुर्बान करण वारा उहे खुद तैयार था वेठा आहिनि त हाणे मुंहिंजे बच्चे खे खणी जल्द पहुचायो मुकाम। मुंहिंजा दोस्तो त तव्हां इन ख़्याल खे इनखे गौर सां झांकी नथा पायो त हीअ काॾे असां आया, काॾे आहियूं, काॾे वञणा आहियूं, हिते कमु असांखे कहिड़ो करिणो आहे। अथव कोई ख़्याल? आया वे मिटीअ में जऊं आहियूं, वेंदासीं मिटीअ में, हिते बि मिटी थी पंहिंजी हयातीअ खे पूरो कयूं। मुंहिंजा दोस्त इहे छॾे वञो गांव दख़ल हे जेके आहिनि पंहिंजा कयूं वेठा, हीअ मुंहिंजी शइ आहे, हीअ मुंहिंजी जाइ आहे, हीअ मुंहिंजी ज़मीन आहे, मिल्कियत मुंहिंजी आहे। वेढ़ो पिया ज़मीनुनि ते, मिल्कियतुनि ते, मारियुनि परावनि ते झेला फितना फसाद सॼो ॾींहुं जाइ, हीअ ज़रो मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे। हिकिड़े किताबनि मां ॾिठो आहे त ॿ भाइर हुजनि सो मरी विया, मुंहिंजो पीउ मरी वियो, बादशाह जा पुट हुजनि से मिल्कियत ते पिया विढ़नि, हो चए मुंहिंजो हो मुंहिंजो। त हिकिड़ो जंहिं जाइ में वेठा हुन में सिर हिकिड़ी हुजे सा उन चयो त छाजे लाइ था वियो, मां ख़ुदि बादशाह जी आहियां। कंहिं ज़माने में मां हिन मुल्क जे अंदर में बादशाह हूंदो हुउसि, वॾियूं मिल्कियतूं, माल मुंहिंजा हज़ारे फौजूं हूंदियूं, हज़ारे मुंहिंजा इहे हूंदा, लश्कर हूंदा हुआ, कई मुंहिंजा तख़्त भक्त भाग बाग बंगला जायूं हूंदियूं, सभु वयूं ख़तम थी। कई साल क़ब्र में रहियोसीं, वरी उहा क़ब्र वारी मिटी जेका आई सा उहा ख़तम थी वई। मुंहिंजो वरी सिरियूं जोड़ियूं, वरी के बिहाड़ा वरी पचायूं, वरी रस्तनि ते रोडनि ते हलंदो हुअसि, उहा सिरी वरी खणी हिन भित में हिन खे 100 साल जो गुज़री वियो आहे, मां बादशाह जी सिरी अञा हिते लॻो पियो आहियां। मुंहिंजा दोस्तो त अल्लाह ताला जल शान जी ज़ात खे बका रब जी ज़ात खे आहे, को बि माण्हू हिते रहण वारो न। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जल शान जो हयाती गुज़रिया करे अल्लाह जो वली पुछा कयोसि त हिन शहर में तूं घणो वक़्तु तो ॾिठो, छा ॾिठी? चई हिकिड़े वक़्त में मां हितां लंघियुसि त हिन शहर मंझि हिते मां ॾिठो त वॾो बाक़ाइदे माड़ियूं महल हुयूं, जेके इहे जायूं जॻहियूं ठहियल हुयूं, बादशाह हिन जाइ ते हुकूमत पे कई। वरी 400 साल गुज़री विया त उहे मारियूं वयूं, बादशाहियूं वयूं, राज विया। इन जाइ ते वरी हिकिड़े वक़्त में मां ॾिठो त दरिया हुते वियो, दरिया सॼो मौजनि सां पे वियो। 400 साल वरी गुज़री विया, पोइ वरी मोटी अचे ॾिठुमि त दरिया ख़तम थी वियो। हाणे उन जाइ ते वरी ॿिए लॻाता आहिनि, उन जाइनि ते वरी पोखूं, राहूं, आबादियूं, माण्हू हीरो ॿिया पिया। तव्हांजो 400 साल गुज़री विया, वरी खेतियूं खेतियूं ख़तम थी वयूं, दरिया मटिजी विया, वरी हाणे इहो शहर बणियो त जंहिंमें तूं बादशाह वेठो। ख़िज़र अलैहिस्सलाम चयो मां एॾो अरसो हयाती जो इन साॻे हिकिड़े शहर में मां ॾिठो। मुंहिंजा दोस्तो इहे सॼो दुनिया जो जगत फानी आहे, ॿिटनि ॾींहंनि जे रहण वारा माण्हू असीं 50-60 साल जे रहण वारा, बसि इहो आयो अजल त इहो ॻोल्हे बि कोन लभंदो। तंहिं करे सियाणो थी अल्लाह ताला जल शान खे नवेसार मुसाफ़िर माण्हू हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए कुन फी दुनिया गरीबुन व आखिर सबील। पाण खे मुसाफ़िर माण्हू ॾियनि, वाट वेंदो राही माण्हू जे थींदो आहे, ईअं राही पाण खे ॾियनि। व उद मिन नफ्सिक मिन असहाबिल कुबूर, क़ब्रुनि वारनि जो पाण खे शुमार कयो त मां हिकिड़ो क़ब्रुनि वारो महिमान आहियां, 2 ॾींहंनि जो रहण वारो। मुदो वठी आयो यारत जा माण्हू ईंदा आहिनि ते मुदे ते, कोई 4 महीना वठी ईंदो आहे, कोई 4-5 महीना वठी ईंदो आहे, मोहलत वरी ते टिकी वरी ईंदा आहिनि। इहे मोहलत वठी आया आहिनि त सियाणा थियो अल्लाह साईं खे यादि कयो त अल्लाह साईं जल शान शब राज़ी थिए। इहा हयाती असांजी जेका आहे क़ीमती आहे, बर्बाद शैतान पलीत नफ़्स कयूं पियो छॾे, हे कमु कयूं, हेॾे वञूं, असांजे ॻाल्हियूं इहे ॿुधाईंदा आहिनि, इहे त पिया ॿुधूं मामूली ॻाल्हि इहा सम्झंदो आहिनि। तंहिंजे करे नमाज़ी जा कमरा कयूं था, अलाह बख़्शींदो बाबा। सिफ़त जी नज़र सां ॾियो त हिते तो सदाई को रहण वारो माण्हू आहे।
अरे इहा ज़ाल तुंहिंजी बेज़ाल तुंहिंजे चंबड़ी पई पई घर जा भाती तोखे चंबड़िया पिया आहिनि सभु लालच ते चंबड़िया पिया आहिनि सभु तुंहिंजा लालच जे करे हे सम्झो त थिया पिया आहिनि जॾहिं तोखे मौत आयो सभिनी जी लालच ख़तम थी तो साॻियो हिते रहण बि तोखे न मिले सम्झो था तंहिंजे करे सियाणा थियो अल्लाह ताला दिल शान खे यादि कयो अल्लाह ताला तंहिंजे करे पंहिंजे ख़ुदा खे ॾिसाइण वारो इन जहिड़ो ॿियो नादान बेवकूफ़ बेअकुल दुनिया में माण्हू कोन थी सघंदो जंहिं शख़्स खे अल्लाह ताला विसरियो इन जहिड़ो ॿियो को बि बेवकूफ़ माण्हू दुनिया में कोन्हे मुंहिंजा दोस्त त सियाणो उहो ई आहे जंहिंखे अल्लाह यादि आहे अल्लाह जो घर यादि आहे निमाज़ यादि आहे रोज़ो यादि आहे चङाई जा कम यादि ॿियो न त भला नथो अमल थी सघे त माफ़ी त घुरो रब खां माफ़ी त घुरंदा कयो त ए अल्लाह ताला तूं गफ़ूर रहीम ख़ुदा रहीम मूंखे माफ़ कर मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे ऐबन खे न ॾिस मुंहिंजा रब्बुल आलमीन तूं महिरबान उन ख़ुदा खां माफ़ी घुरो पिया त अल्लाह ताला जल शानहू अहिड़ो ख़ुदा जेॾी महिल न बानू गुनाह कंदो आहे त रब साईं फरमाईंदो मलाइकनि खे त इनखे न लिखो 8 पहर तरसो मथां मुंहिंजो बानू मूंखां खणी माफ़ी घुरे त मां अण लिखी माफ़ी ॾेई छॾियां तकड़ न कयो गुनाह बि करे हुजे त बि अहिड़ो गफ़ूर रहीम ख़ुदा मलाइकनि खे चवंदा त लिखोसीं न 8 पहर तरसो मथां मुंहिंजो बानू मूंखां माफ़ी खणी घुरे मां माफ़ी अण घुरी ॾेई छॾियासीं मुंहिंजा दोस्तो त अहिड़ो ख़ुदा ताला जल शानहू चङाईअ जो इरादो कंदो आहे त मलाइक अल्लाह ताला जल शानहू चवंदासीं हिन अमल त कोन कयो आहे जेकर कॾहिं नेक अमल लिखोसि इरादो कयो अथसि न चङाईअ जो लिखोसीं उहो अमल साॻियो करे लिखोसीं साईं कयो त कोन अथसि न कयो अथसि त इरादो त कयो अथसि हिकिड़े फ़क़ीर साहब ॾिठो त वॾो वारीअ जो दड़ो हुजे चई ए मुंहिंजा अल्लाह इहो वारीअ जो एॾो दड़ो कयो अथई इहो मूंखे अटो करे ॾी हा मां मानियूं पचाए मिसकीननि खे खाराए पीआरे त केॾो सवाबु मुंहिंजे दफ़्तर में लिखिजे हा अल्लाह ताला फरमाए त मानो तो मुंहिंजो इरादो सुठो कयो वारीअ जो दड़ो अटो थी वियो मानियूं पची वयूं मिसकीननि खाधियूं सभु सवाबु तुंहिंजे दफ़्तर में मां अल्लाह ताला लिखाए छॾियो दोस्तो त ख़ुदा कहिड़ो गफ़ूर रहीम महिरबान आहे रुगो इरादो कयो त चङे कम जो इरादो बि अमल साॻियो आहे पर जेकॾहिं ख़ुदि कमु करे चङो त उन जाइ ते 10 नेकियुनि जो सवाबु मिले 10 नेकियुनि जो सवाबु अल्लाह ताला जल शान लिखाए छॾे पर जे गुनाह जो कमु करे त इरादो करे त अल्लाह जल शान फरमाए त न लिखोसि इरादो करे त पोइ लिखोसि वरी जे कमु करे गुनाह जो त अल्लाह ताला जल शान फरमाए जल्द न कयो 8 पहर तरसो मथां मुंहिंजो बानू खां खणी माफ़ी घुरियोसि हदीस मंझि आहे त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह ताला जल शान खे अर्ज़ गुज़ारियो रब मुंहिंजे उम्मत जा अमल या हिसाब किताब मुंहिंजे हवाले कर त माण्हुनि खे तोड़े ऐं माण्हुनि खे आसानी सूरत सां माण्हुनि खे जन्नत में पंहिंजी उम्मत खे पहुचाइनि मलाइक साईं अलाए कीअं तोड़ींदा मुंहिंजे उम्मत खे मथां ज़ेर ज़बर कनि अल्लाह ताला फरमाईंदो मुंहिंजा महबूब मूंखे तूं अहिड़ो प्यारो आहीं जो मां त चवां थो त तुंहिंजे उम्मत जा अमल तूं बि न तोड़ मां अहिड़ी तरह ते तोड़ियां जो तोखे बि उन्हनि जे अमलनि जी ख़बर न पए ईअं उन्हनि खे जन्नत में पहुचाए छॾियो पंहिंजे गुनहगार उम्मत जा अमल ॾिसी तोखे ॾुख लॻंदो न इहो ॾुख मां अल्लाह ताला नथो सही सघां सम्झो था मुंहिंजा दोस्तो इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे उम्मत थियण में नबी रीसूं करे या उन जवान जे मथां असांखे अल्लाह ताला कलमो नसीब फरमायो उन जवान जे उम्मत में असांखे दाख़िल फरमायो असांजो वॾो भाउ इन सां गॾोगॾु वरी अल्लाह ताला पीर कामिल मिलायो जंहिंजे सोबत में असांखे हे मोहम्मदी रंग मोहम्मदी
सूरत मोहम्मदी सीरत मोहम्मदी पंज हेरन पारन में सियारन में बाहर निकरी साल तो कजे न अहिड़ी हिली न चपड़ न अहिड़ो हंध न बिस्तरो ये अजल खराबे को ओतरी को छा को इन हाल में वेठा आहियूं अल्लाह ताला दिल शान जूं ॻाल्हियूं ॿुधी हिन जाइ ते पहुता आहियूं त इहो छा आहे इहा कुल मुस्लिम कामिलनि जी सफ़ा आहे असां जंहिंमें त अॼु केरु हिन महिल निकिरी सघे केरु हिन दीन जे कम में ॿाहिरि करे निकिरी ॾिसो त मौलवी मुल्ला सभु जवाबु ॾेई आहे त हाणे असां खां दीन जो कमु न थी सघंदो शहर ॻोठनि जा ॻोठ हैरान पिया आहिनि ॻोठनि जा ॻोठ काथे बि इहे जलसा जुलूस दीन जा कोन्हनि जिन जाइ ते अमलनि सालनि जी को ॻाल्हि ई कोन करे ॿियो बशर जा मसाला हे हो हुनजे मथां नुक्तचीनी करे हो हुनजे मथां हो हुनजा ऐब बयानु करे हो हुनजा ऐब बयानु करे तव्हांजो इहो ॻाल्हियूं कयूं अचनि मगर को न नमाज़ जो न रोज़े जो मौलवी आलिम ख़ुदि हिन ॻाल्हि जे बरख़िलाफ़ थी विया जाहिलनि वारो उथणो वेहणो हज़ूर अलैहिस्सलाम फरमायो आहे त सयाती अलन्नास ज़माननि अहिड़ो मुंहिंजे उम्मत जे मथां ज़मानो ईंदो त यक़ूल उलमा जेके उलमा आहिनि से मुंहिंजे उम्मत जा जेके आलिम आहिनि से उहे फासिक थी वेंदा वयकून ज़ाहिद ज़ाहिद जेके आहिनि आबिद से उहे जाहिल थींदा आलिम वरी फासिक बणिजी वेंदा मुंहिंजे उम्मत जे मथां अहिड़ो ज़मानो ईंदो जो आलिम फासिक थी वेंदा फासिक छा थी सघंदो आहे फासिक सवा ॿीड़ी नोश ॾाढी कतरल दुनिया जा हरी सभु ॾेरनि जे दरवाज़े ते लिखियो अथनि बुरो मां बुरो माण्हू ॻोल्हियो बुरे मां बुरो माण्हू चङो माण्हू ॻोल्हियो त उहो आहे जेको आलिम अमलनि सालनि सां आहे भले खां भलो माण्हू इहो वरी चयोसि त बुरे मां बुरो माण्हू ॻोल्हियो कमीनो माण्हू ॻोल्हियो त कहिड़ो आहे त उहो ई आहे जेको दुनिया आलिम हुया पर दुनिया जो तालुक आहे या दोस्तो हज़ूर फरमाइनि था त अहिड़ो मुंहिंजे उम्मत जे मथां ज़मानो ईंदो जो आबिद जेके हूंदा से आबिद जाहिल हूंदा ऐं आलिम फासिक हूंदा माना उन्हनि को अमल थी न सघंदो को बि उन्हनि जे चवण में माण्हू कोन हूंदो मौलवियुनि जे ॻोठनि में शहरनि में उन्हनि जे घरनि में ॾिसो त आहे का दीन जी बूंद बास बराबरि मौलवी आहिनि बराबरि ॻाल्हियूं जखनि नमाज़ी आहिनि पर घर जा भाती पुट औलाद अयाल मुंहिंजा भाइर अज़ीज़ जी जाहिल माण्हू फिस्क फुजूर हे हो होॾे फ़क़ीर आहे असांजो होॾे ते वेठो ज़ौर आहे सो पंहिंजी धीउ पियो पढ़णु आहे ॻाल्हि पियो करे थी सभु माइट मिट मां भाई टे खे ॾिनी बि उहो ई मुफ़्त ख़ुदा वास्ते चवंदो भाई टे जेको आहे सो सरगस कराईंदा आहिनि सरगस कराए नाच दुहल टपा नची टपी हुनखे पोइ वठी ईंदा घोट खे सो मुंहिंजो सो ईअं कयूं सिधी कहूं तूं हिते ॿ हुनमें मसीद हुजनि ॿ मोदी हुजनि ॿ ज़ौर हुजनि इहे ॿ मोदी हुजनि चंड तूं सिधी ॿ भलकाला मां करनि पिया भई नाच टपे ठेंगले भली हुए दोहे ज़माने वॼा जहिड़ी मां अलाह वारनि जो मुरीद ख़ादिम फ़क़ीर मां पंहिंजी धीउ भेण खे मुफ़्त ॾियां वरी गुनाह जो कमु मां कयां मौलवी साहिब तव्हां मूंखे था सम्झायो हुननि खे नथा खलो वञो उन्हनि खे नथा गुमराहनि खे नथा चओ मुंहिंजे घर ते ढोल वॼनि मां ख़ुदा वारनि जो मुरीद फ़क़ीर सो मुंहिंजे दरवाज़े ते ढोल वॼनि ढुकलाऊं छलूं ऐं नाच थी इहो मूंखां यार कोन पुॼंदो मौलवी साहिब उन्हनि खे कंहिं नुक़सान नथा चओ ॿई हेॾियूं ॾाढियूं आख़िर उन्हनि खे चवंदो इहे त नहीं सम्झो तूं फ़क़ीर आहीं तूं असां लाइ आख्या मञेसीं बाक़ी इहे न मञेसि तूं मसीद विझ भई भई काला मां करणु न पिया मां जो केस जो धीउ पंहिंजे कपिड़ा लटा पाराए ठाहे चयो मां हाणे तूं उथी
हुनजे घर वञी भरिसां हुजे भाई के मुंहिंजे जो उल्हे ते वञी हुते छॾिया मुंहिंजे घर न को न्याणी हूंदी न को मुंहिंजे दर ते दुर लही वञंदा मां जो उहा छॾी आयुसि मुंहिंजे घर में बसि कुराड़ियूं मंझूं छपो रही हे जेके आहिनि छा आहियूं से चवण लॻियूं अरे सिद्दीक़ बिला ख़ुदा काला मुंहुं करे अहिड़े क़िस्म जा ज़ुल्म कई जो लख रुपयनि जा ॾेई जे त बि ईअं न्याणी को तख़्त तो नहीं उथारणा भेण अहिड़ा ज़ुल्म सिद्दीक़ ते को ख़ुदा पाण पटे काला न्याणी को तख़्त ते मिला उठाए उन्हें तो घर खोलाई मां ख़ुदा वारनि जो पैगाम ॾी आयो आहियां मां इंशा अल्लाह ताला उहे अमल कंदुसि त मुंहिंजा दोस्तो ॾिसो त आलिम हुज़ूर बि फरमाया त बेवनी त आलिम भला शादी ईंदड़ महीने में रजब जे महीने में असीं इंशा अल्लाह ताला उन्हनि ते करम पुर कंदासीं उते हली ॾिसो त शादी शरीयत जी कीअं थींदी आहे सम्झो था कि शरीयत जी शादी कीअं थींदी आहे ऐं तव्हांजे माइटनि जूं शादियूं कीअं महबूब सोने जी शरीयत जो हुकुम कीअं आहे इहा तव्हांखे भत बि मुफ़्त खाराए थो पाई पैसो बि कोन वठिबो ईअं बि कोन्हे त को सम्झो त तव्हांखे नज़र न्याज़ या हे हो ॿियूं जेके जीअं रवाज थींदा आहिनि 50-100 रुपए जो बाबा भरे वियो लिख पढ़ कयो जंहिं त हेॾे न त विहामण ते इहो बाक़ाइदो होटल खुलंदो आहे होटल जा माण्हू जेके हूंदा आहिनि होटल वारी मानी खाइनि 50-100-150 500 1000 जो दुकान खणी करंदा आहिनि शादियुनि ते इंशा अल्लाह ताला ईअं न हूंदो ख़ुदा वास्ते खारायो ईंदो मुबारकी हिकिड़ा माण्हू ॾींदा आहिनि को 5 रुपया को 20 रुपया को 15 रुपया उहे को ॾिए को न ॾिए उन्हनि ते हीअ मयार कान हूंदी बाबा को ॾियण जे लाइ त उन्हनि जे लाइ असांखे ख़ुशी थिए या न ॾियण मंज़ूर सम्झ असां रंग शरीयत जो जीअं हुकुम आहे को बि पाई पैसो न वठो ख़ुदा वास्ते माण्हुनि खे खाराए अल्लाह वास्ते दीन सेखारियो मुंहिंजा दोस्तो शरीयत पाक जी शादी ईअं कजे जंहिं जे अल्लाह राज़ी अल्लाह जो रसूल राज़ी माण्हू अॼु अहिड़ा शैतानी माण्हू थी विया आहिनि जो जाॾे काले दोहल न वॻो सेहरो न थियो नींदियूं न थियूं मन हार न आया जेसीं ताईं नाच न थियो सेहरा माइनि जा वात कटिजी वञनि हिकिड़ी माईअ जे रात जो खारो मखियुनि जो पियो वहे ईअं ॾीटी ॾींदो अथनि कुल हणंदो अथनि सेहरा चवनि त बि हिकु अदल ते हरण जो महल हाणे हरण महल थींदो आहे अॻे में इहो त ॿुधायो त हरण महल थींदो आहे जेके ज़ाइफ़ूं वेही थियूं कूड़ हणनि हिकु अदल ते हरण जो महल अखियां अबल ते ॿलनि मशाल ऐं तुलियूं कयूं वेठो आहे का ख़बर कान पवेसि त इन हाल में सेहरा उहे ॻाइनि मायूं उन्हनि जो इल्मु हल पई पवे जो नीरूं पइजी वञूं दोहल वॼाए छिका मङण हार थी पवनि मुंहिंजा दोस्त इहा असांजूं शादियूं ख़िलाफ़ शरीयत जे शादियूं ईअं तहोर ईअं माइटनि निकंदो सभु भट ईअं असां पंहिंजे माइटनि सभिनी खे दावत इहा ॾिनी आहे जे तव्हांखे निमाज़ क़बूल आहे निमाज़ पढ़ो वाइज़ ॿुधो तकरीर ॿुधो ऐं मिटीअ ते सुम्हो हंध कोन हूंदो वटो बाक़ाइदे बिस्तरो कोन हूंदो खट कोन हूंदी हेठि पट ते सुम्हणो पवंदो इहे सभु तव्हांखे माइटनि खे ॻाल्हियूं क़बूल आहिनि त पोइ असांजे विहांव ते भली अचो जे न त तव्हां खां गाई पैसो कोन वठंदासीं हंध कोन हूंदो बिस्तरो कोन हूंदो इन सां गॾोगॾु तव्हांजे लाइ को ख़ुलासो मटन ते विढ़ी पवंदा आहिनि का शइ शरीयत ख़िलाफ़ न हूंदी इंशा अल्लाह ताला ॾिसो त विहांउ कीअं थींदो आहे तव्हां मुंहिंजो रूहानी औलाद आहे तव्हां ख़ुदि सिखो अल्लाह जो दीन खे त शादी कीअं थींदी आहे महबूब सोनो कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी अल्लाह जो रसूल कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी हूंदो आहे पुट त ख़ुदा ॾिना पर उहे उन्हनि ते अल्लाह जो रसूल कीअं राज़ी कजे मुंहिंजा दोस्तो
हिते आम जाहिल पढ़िया फ़कीर मौलवी मुल्ला सभु इन शादियुनि में शरीक आहे को इल्ला माशाअल्लाह बाबा असां त चवंदा आहिनि त दोहलनि शेरनि वारो भट पंहिंजे कुते खे बि न ॾियो कुते हुजे उन खे बि न ॾिजे छो त जंहिंमें अल्लाह अल्लाह जो रसूल नाराज़ उहो भट खाइण दोस्त न दोस्त अल्लाह ताला जल शान जे हुकुमनि जी तामील करणु कंहिंजो कमु आहे उन जो जंहिंजे अंदर में ईमान जो जुज़ो हूंदो ईमान जो जोहर हूंदो ईमान जो शुआ हूंदो उन खे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राज़ी करणु उन जे लाइ फ़र्ज़ हूंदो त मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह ताला दावत दीन जी तव्हांखे ॾिनी वञे थी भाड़ा किराया ख़र्च पखा जी कंदा आहियो माइटनि मिटनि जे विहांवनि ते कंदो त सवाब बि थींदो ऐं इंशाअल्लाह ताला वरी दीन जूं ॻाल्हियूं सिखी ईंदो ऐं अल्लाह जे रसूल जे राज़ी करण वारो पंज पेचो तव्हांखे इंशाअल्लाह ताला नसीब थी वेंदो भक्त बि मुफ़्त खाराए ॾींदो वाइज माइटनि मिटनि खे बि असांजी सॾ ईंदी आहे छो त असां जॾहिं उन्हनि खां पैसो पाई उगाड़ींदो कोन त असां हुन सां ख़ुशामद शादी कयूं ख़ुशामद उहो करे जेको पाणी पैसा उगे सोगे कर असां न को उगे कयूं न को ख़ुशामद न को हंध न को बिस्तरा हेॾे वियासीं का छॾे त बूढ़ा माण्हू असां बि त वाइज ते वियासीं घोड़ा घोड़ा पइजी लच्छूं खजी वयूं माण्हुनि जी गार जी ॾेही पई तो माण्हू हेड़ा तेरी जोड़ को ईअं कयां तेरी भेण को छा थी वियो ॿाहिरि निकिरियासीं चयूं त इहे ॿूटियूं ते वेही आहिनि जेके आहिनि हिते हुननि खे असां बि विहांउ कयो हो त असां खाद भट जो मुक ॿूटियुनि जो ॾिनो हो उहो असांखे लिखियो पियो आहे हैरानी कयो त हा असांखे भट बि कोन मुक ॿूटियुनि जो हो त मां ॾिनो माण्हू घणा खाली आहे हाणे मां काल्ह वञा जेके ॿियो रांदि कुली ॾे सोने के झेड़े साथी सब मेलियूं मिंथूं पटका हे हो माण्हुनि जा लॻी विया ॿिए ॿाहूं ॿ कॾहिं जी जान छुटी बिल्कुलु ॾिसो ग़रीब माण्हू आहे हिकिड़ो रांदि पुही माण्हुनि खे खाराईंदी रांदि आहे थी कोन चई असां खां वठे थो बाक़ी असांखे न ॾींदो असांजो फ़क़ीर हुजे त हुनखे चवनि भाई फ़क़ीर साहब भाउ जेके इहो करे मानी चवंदा फ़क़ीर साहब तूं सॾी आहे अहिड़नि माण्हुनि खे नेकनि खे सालियनि खे सॾी आहे उहे क़ुर शरीफ़ पढ़ी ख़तम ॾेई तुंहिंजे भाउ खे जेको कार माण्हू भक्त बि तुंहिंजो सजायो हे माण्हुनि खे काॾे सॾियो अथई मां सॾु ॾेई वेठो आहियां छा कयां मुंहिंजो चङो तूं इहो तमाशो ॾिसजांइ असां फ़क़ीर सभु वियासीं शाम जो वञी पोइ जीप पोइ लथासीं ख़लक़ हुजे माण्हू पिया खाइनि भक्त ईअं जो ख़लक़त हुजे बसि भक्त ते निमाज़ ते असांजा पंज फ़क़ीर आया उन निमाज़ पढ़ीसूं आज त उहो कयोसीं निमाज़ मंझि हुआसीं त घोड़ा घोड़ा पइजी वियो अरे छा थी वियो निमाज़ त कोई पई सलाम फेरासीं चई ॾिसूं त चई मुंहिंजो उहो जेको हुजे दावती उन जे साले खे हितां ॿालो हितां पाटलो मथो ॾेई पियो आहे मुंहिंजो बसि ईअं हथ फुहा कयूं पियो त वयसि माण्हू भाॼ पइजी वई के काॾे पइजी उन फ़क़ीर जी ज़ाल वारी वक़्त खे भींडी लॻी पिया बंदूक पुले खे खणी माण्हुनि खे हणा थी छा ते विझा चई ॿूटियुनि ते वेही आहिनि भक्त जेको आहे सो इन करे उहो रुखो भक्त भाण ते खणी थो अचे ॿूटियूं छो न रखी ॿूटियूं हुजनि त रखा न थी तुंहिंजे पीउ जो आहे त तुंहिंजे पीउ तेॾे पीउ हुजनि बरोच ईअं हणी करे मां भॼी आहे कई मुंहिंजो माण्हू सालनि जी ख़बर कीअं ॻाल्हि आहे की साईं जी ॻाल्हि सची कोन आहे जाल झंगली माण्हू अचनि ते सभु भॼी आहे भक्त हारे विया के काॾे पाण में बीहा अहिड़े क़िस्म जो असां फ़क़ीर ॿ टे बचासीं हुन ख़त भॼी वियो राज जो आहे फ़क़ीर ॾिठो अहिड़ो ॿिया सौ माण्हू जेके आहे त भॼी विया मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ जेको हले थो हुनजो नतीजो इहो निकिरे हिते हिकिड़ो माण्हू जेसे हिते जोर ते असां भरिसां असांजे हिते वेठा आहिनि हिते सॼी राति बसि ढिबकियूं वॼायूं सॼी राति बसि मग़ज़ खाईंदो असां मिसकीन पाड़े मंझि ते वेठा आहियूं तव्हां विहांउ कयो गांव बसि असांजे कमीर में सॼी राति राग ॻायो अहिड़े क़िस्म जो मग़ज़ सॼी राति
कुदरत अल्लाह संजल शान हुंजी सिकुराना सुबुह जो नचंदा अचनि हिन मस्जिद में नमाज़ था पाइण अचनि जो लॻे गंदा अचनि झुमरियूं हे हो ॿेठूं चिटा पिया हे ॾेखारे था अचो पर ॿी मस्जिद हो ॾे ते वञो हे ॾेखारे था अचो पोइ असीं ओॾे ते विया खिलाफ़ शरीयत जे अहिड़ो कमु कयूं कुदरत अल्लाह संजी उन महीने में लॻो आहे पार भॼी वियो जो हाणे त गंज थी पियनि उहा माई भॼी वई मोस हलंदे उहा आहे से सता वारे ते सही आहे इन ॿियार ते भॼी हली वई मुंहिंजो कमु गंज थी वियो हाणे शरीयत जे ख़िलाफ़ जेको आहे सो उनखे अल्लाह ताला जज़ा ॾिए उनजो वरी पीउ 10,000 पंहिंजा माई जी पोयूं ख़र्च कया उहा माई बि कोन मिलियसि उहो पाण बि चरियो थी मरी वियो मरी वियो उहो जेको हुनजो पीउ हुजे जिन सां ज़ुल्म थी वियो मुंहिंजी धीउ बि वई मुंहिंजो पाण बेवानो थी बसि सफ़ा ख़तमु थी वियो मुंहिंजा अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी जेको छॾे जाहिलनि झंगली माण्हुनि वांगुरु असांजा वठंदासीं मुलनि जो चयो न कंदासीं तूं असांजो चयो नथो करी त अल्लाह जे रसूल जो चयो नथो करी त तूं इहो पंहिंजे ॾिचीअ में हिकिड़ो वारीअ जो घड़ो ॿधी चई त चैनल में तरां थो तरंदो न मिलंदी गुनाह जो घड़ो विझींदो त मुले ते या पीर ते या फ़कीर ते उनखे कोन थो साड़ींदो पंहिंजे सिर जो दुश्मन थियो अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ हिते सभु झंगली माण्हू हिते जेके मां ॾिठो आहे त मां चवंदो हितां जा ॿार जा माण्हू सभु अॿो थियनि ग़रीब आहे पर ग़रीब किथे असांजे पासे जा माण्हू वाज हिकिड़ो ॿुधंदा इनशाअल्लाह ताला ॿिए घुमरे हेॾी ॾाढी ॾिसंदे हाणे चोर धाड़ेल असांजे ॾाढे ज़िले जा माण्हू सभु अहिड़े क़िस्म जा पर इनशाअल्लाह ताला वाज ॿुधंदा त ॿिए दफ़े वरी हुनजो रंग बदिलजी वेंदो हाणे हिते असीं सॼो ॾींहुं कुझु निकिरियो हाणे अॿो थिया अहिड़े क़िस्म जा वीचारा धिके ते लखे इहा सिद्धी भैंशीरा बसि शैतान पली ते जीअं चवण थिए उहे कनि विहाऊं ईअं शादियूं ईअं ग़मियूं ईअं तहोर ईअं टे घुमरा चार हिते हिकिड़ो माण्हू तहोर कराए छोकिरनि जो ईअं सॼी राति ॻाइण वॼाइण उहो छोकिरो तहोर ॾे कोन टे घुमरा कई छोकिरो वञी वेठो हे भला सोचे बसि ईअं विसरी वियो छोकिरो कोन कराए घुमरे कराईंदासीं भत कनि भत ते पैसा वठनि 10,000 तुंहिंजो ख़र्च थिए त 5,000 उॾारे मुंहिंजा दोस्तो ख़िलाफ़ शरीयत जे महबूब सुन जे ख़िलाफ़ हया ज़िलत सां मुंहिंजी हयाती पई गुज़रंदी असांजो ॾिठो वॾो साहिबु हूंदो उहो बि असां हूंदासीं त शरीयत ते विहां शादियूं वञियूं हुजूं वरी असां शरीयत वियासीं हलिया वरी पंहिंजी पुराणी रस्म शुरू कई पुटु पियो पढ़ाए सघूं ॻाइण वॼाइण हे पाण ॼाणे असां निकिरी आयासीं असांखे इहो सूर थिए हा इस्लाम जो सो उहो निकिरी आयासीं कुदरत अल्लाह ताला जल शान हुजे इस्लाम जूं ॻाल्हियूं ॿुधी पोइ बि हुन कम पंहिंजे बरख़िलाफ़ कयो कुदरत जो शान अहिड़ो थियो जो उहे 60,000 रुपये जा माण्हुनि खां ओगड़ कयूं 60,000 रुपये जा मेरे सुंदे हे असां गॾु कयूं खिंडे ॾंद कढे ख़ुशि पियो थिए हे हो बेटो बाबा ॿिए मुल्क में असांखे तंग कयो हो कंहिंसां हैरानी खुदा ते विया हलिया कुदरत सोनी खे ट्रक लॻी आहे सो उहा जीप कार बि छुटी ऐं छोकिरे जी ॼंग वही पई जिथे ख़ुशी हुई उन घर में उन घड़ीअ में वरी मातम शुरू थी घोड़ा घोड़ा पिटका काॾे जोहल काॾे सेहरा काॾे ख़ुशियूं उन जाइ ते अल्लाह ताला जल शान मातम विझी ॾिनो जा दोस्तो अल्लाह जल शान हुजे उन खां कानून खां जेको भंग करी कंदो वल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूल जेको अल्लाह जे रसूल खे ईसा ईंदो सो उन जे लाइ छा हिसाब आहे क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला खां वल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूल
लअनहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरत, दुनिया में भी अल्लाह ताला जी लानत है, आखिरत में वॾो दर्दनाक अज़ाब उन्हनि शख़्सनि खे थींदो जेके शख़्स अल्लाह जे रसूल खे ईज़ा ॾींदा। अल्लाह जो ईज़ा चाहे हुकुमनि जी भञ कड़ी कनि, रसूल पाक जो ईज़ा मां महबूब रसूल जी सुन्नतुनि खे छॾे ॾियनि। मुंहिंजा दोस्त, त असां इहो फ़क़ीर थियण जी माना इहा न आहे, ज़िक्र पिचड़ जी माना इहा आहे त दिलि नरम थिए त मुस्तफ़ा जो दीन वणे। इन लाइ हे सम्झो त फ़क़ीर ज़िक्र फिक्र ख़्वाबनि ख़्यालनि लाइ न, इन लाइ न आहे महबूब रसूल जी शरीयत प्यारी लॻे। यानी कि अल्लाह ताला दिल शान जो ज़िक्र कयूं त दिलि नरम थिए, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको हुकुम मिलियो उन ते अमल कयूं। इन खे चइबो आहे फ़क़ीर। फ़क़ीर ईअं न आहे त फ़क़ीर ख़िलाफ़ शरीयत जे हलंदो तस्वीर हिते अहिड़ा फ़क़ीर हिते असांजे ॻोठ में ई पुॼो भला पीउ सलाहियूं ॾाढियूं वॾियूं हुकु आहे चइबो बिस्मिल्लाह, हुको पीउ हो वरी ॿिए खे ॾियो बिस्मिल्लाह, वरी हो पीउ वरी ॿिए खे ॾिनो बिस्मिल्लाह। हुको के निमाज़ असली न फर्ज़ खुदा जो कोई न पीर पढ़े न मुंहिंजा फ़क़ीर चपनि नचनि धूमनि ढंच रहे दुहल सेहरा हे भॼनि पिया। असांजे ॻोठ में हिते ख़ुदि मुलाक़ात थींदो आहे महीने ॿिए महीने टे महीने। त मुंहिंजा दोस्त, फ़क़ीरी आ शरीयत सां, विलायत आ शरीयत सां, शरीयत खां सवा आहे इब्लीस जो साम्हूं। शरीयत पाक न आहे त उहो शैतानी माण्हू आहे, शैतान जो आहे। कनि केॾो बि उॾामंदो अचे हीअं त बि सम्झो शरीयत पाक जो ख़िलाफ़ आहे त पको शैतान जो माण्हू आहे। असांजा मुर्शिद साईं फरमाईंदा त उनखे जेकॾहिं उॾामंदा आहे उथण याद रहे मैं ॾेख सां जे शरीयत पाक जो पैरवी करण वारा आहे त मैं उनजा पहिरें पेर मैं चुमसां, पर जेकॾहिं नहीं ख़िलाफ़ शरीयत जे उॾंदा आहे त उथे पहिला मोचला मैं मारे सांस फरमाईंदा, पहिरां पागल मैं मारे सांस ख़िलाफ़ शरीयत जे। मुंहिंजा दोस्तो, त शरीयत जे ख़िलाफ़ हलण वारनि माण्हुनि खे फ़क़ीर न सॾिबो आहे। शादियूं ग़मियूं शरीयत पाक ते कजनि, परायो हक़ न खाइजे, पराई मिल्कियत न खाइजे, परायो कहिड़ो बि हुजे। हिते असांजा फ़क़ीर कहिड़े बि क़िस्म जा हिते आया वेठा आहिनि। हिते हेॾे असांजा सिंटर ते हिकिड़ो माण्हू हुजे सो हुन भाउ जो नाज़ कयो जे पराई शइ न खा, हुनजे ॾाढे धीउ खपाई हुजे, ॾाढे पंज जिरेब ज़मीन जा वरितई, उहो ॾाढो खाई खपाए, उहो ॾाढो मरी वियो, वरी पीउ हुनजो उहो खाई खपाए, उहो मरी वियो, वरी टियों ॿियो फ़क़ीर पैदा थियो, उहो बि टे साल खाईंदो हो। वाज ॿुधाई चई त इहो हराम जेको आहे सो इहो कॾहिं बि खाइण जाइज़ न आहे। उन्हनि खे सॾे उहे पंज जिरेब ज़मीन जेका आहे सा उनखे मालिक खे वापसि वराए ॾिनई, उनखे वापसि वराए ॾिनई। चई त बाबा इहो चई तोखे बिना कहिड़े क़िस्म में खुटी खई जो तूं इहो मोटाए थो ॾींदुमि तुंहिंजे ॾाॾे खां चई न मूंखे ॾाॾे मुंहिंजो इहो खाधो हाणे हक़ न आहे जो ॾाॾे जी क़बर आहे बाबे जी क़बर आज़ादु कयां, मूंखे अल्लाह ताला इल्मु ॾिनो, अल्लाह वारो मुर्शिद कामिल ॾिनो आहे, मुंहिंजो हक़ आहे जो उन्हनि जी बि क़बर मां छो न आज़ादु कयां। ज़मीन पंज जिरे पंज ख़रार ज़मीन पंज वापसि मोड़ाए। ॿियो बि हिकिड़ो फ़क़ीर अल्लाह ताला दिल शान जो मानो उन ॾींहुं 8 जिरेब पंहिंजी धीउ खां वरितई, उहे 8 ई जिरेब मोटाए न, पर माईअ खे 4 ॿार ॼावा, वरी उहे पैदाशूं सालनि जूं उहे किश्तियूं करे उनखे किश्तियुनि जे उहे पैदाशूं बि मोटाए ॾिनई। ज़मीन त ॾिनई पर किश्तियूं करे उनजूं पैदाशूं बि ॾिनई। पोइ हुन चयसि चाचा हाणे तो ज़मीन बि ॾिनी आहे, किश्तियूं बि ॿ कयूं, हाणे बाक़ी जेके मूं तोखे माफ़ कई। चइबा तूं माफ़ न कयो, मूंखे अॼु क़ुर ॾिठो अथऊं, वाइज ॾिठो अथनि, हाणे मुंहिंजो हक़ न आहे जो मां ख़िलाफ़ शरीयत जे वञा, मूंखे बि अल्लाह वटि पेश थियणो आहे, त मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि। इन खे सॾिबो आहे ख़ुदा जो ख़ौफ़, इन खे सॾिबो आहे फ़क़ीर थियणु। फ़क़ीर इन खे सॾिबो आहे जो महबूब सुन जो पैगाम ॿुधे उन ते अमल करण लाइ जान तयारु थी वई। मुंहिंजा दोस्त अॼु फ़क़ीर ई मुंहिंजो न सॾिबो आहे जो बसि ईअं भुतूं हणंदो अचे, लिकंदो अचे, न का को चङाई चए या हक़ चए या इन खे वरी लिखे। मुंहिंजा दोस्त नथा करनि था, आख़िरत में असांजो कमु आहे ॿुधाइण, न कंदो त इंशा अल्लाह ताला हिसाब किताब रब सां दिल शान खां पोइ पाण ई उगारे वठंदो। ईअं कोन थो न ख़ुदा जे नज़रनि खां तूं को ग़ाइब वञ,
या लिकल आहिनि या रब तोखे नथो ॾिसे या ॾिसे पियो रब सां वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून जेकी तव्हां अमल कयो था मां अल्लाह खे उनजो इल्मु हूंदो आहे। मुंहिंजा दोस्तो त ख़ुदा खां डिॼो ख़ुदा जी ज़ात बेनियाज़ बेपरवाह लाओ पाली सरकार उहो ख़ुदा आहे जो मुंहिंजा दोस्त तोखे हिते रब साईं जल शान पंहिंजी हुकूमत ॾेखारे वेठो। ॾिसो सभु मुल्ला मुराना पीर फ़कीर वॾेरा ॿिया सभु ख़लक़त में इलेक्शन में हो सभु फाको करे निकिरी माई चढ़ी बीठी आहे। माई वाणी खे अल्लाह ताला जल शान कयूं मंज़ूर कयो उहा साॼी में पंहिंजे वेठिया कुर्सीअ ते उहे पीर फ़कीर मुल्ला मुराना हाजी हाफ़िज़ पढ़िया दीनदार ॾाढनि वारा ॿिया चाहे मुंहिंजा दोस्त त अल्लाह जी हुकूमत वटि इज़्ज़ मन तशा वटि ज़िल मन तशा इज़त जंहिंखे वणे न कंहिंखे ॾियां जंहिंखे वणे न ज़लील कयां। मुंहिंजा दोस्त त ख़ुदा जी हुकूमत आहे ख़ुदा ताला दिल शान जो मुल्क हले पियो जहिया न थियो भाभी न बणिजो जहिया ईअं चवंदा आहिनि ख़ुदा बसि पाणी ॼाणे मुल्क हले थो पियो कामरेज आहिनि हिते असांजा फ़कीर चवंदे कामरेज था थियनि त इहो ख़ुदा ईअं पाणी ॼाणे हलंदो पियो मुल्क न कारीगरी खां सवा कोन हली वञे ॾींहंनि मां रातियूं अथनि रातियुनि मां ॾींहं अथनि मींहं अथनि बरसातूं अथनि सियारा अथनि ऊन्हारा अथनि इहो आहे ॿियो सभु इहो को त कारीगर आहे जो हिन मुल्क खे हलाए थो पियो तूं चईं जॻह में पाणी ॼाणे थो ख़ुदा हले। मुंहिंजा दोस्त इहो तुंहिंजो सभु बेवकूफ़ी आहे उन्हनि माण्हुनि जे पुण्य लॻण तूं त शुक्रगुज़ार तूं त अल्लाह ताला असांखे रबर कामिल मिलाए जेको अल्लाह जो सूंह असांखे बणाए छॾियो आहे। ख़ुदा ताला जल साहिब मुंहिंजे दरवाज़े ते थवलियो आहे पंधु वॾेरो साहिबु हुजेसि कंहिं नौकर हुनजे निमाज़ जी बांक ॿुधाईंदो मस्जिद में हली आयो चईं फती साहिबु भले निमाज़ पढ़ी हुई हाणे ॿाहिरि निकिरंदा हलूं जेको वेही वियो हिकु हिंड थी आयो पियो हुन चयोसि बसि मूंखे ईअं आहे जेको तोखे अहिड़ी अचणु नथो ॾिए मूंखे हिन ॿधी आयो आहे जेको तोखे अहिड़ी अचणु नथो ॾिए रब साईं जल शान तोखे हेॾे असांखे अल्लाह ताला अल्लाह ॾिनो आहे पंहिंजी इजाज़त रहम ऐं करम सां कुर्ब करे मालिक अल्लाह वारनि जी सोबत में इहो रुठो रब ई जाए थो हुनखे केॾो भाव त अचे हिते तुंहिंजो को मिटी त अचे माइट त पोइ मस्जिद में लंघे पवे। मुंहिंजा दोस्त ही अल्लाह राज़ी थियो आहे पीर कामिल रुठो रब परचायो आहे तॾहिं हिन मुल्क में आखियूं पेठो वेठो त ॾिस मैदान में तुंहिंजा पंध हूंदा चपलनि में हूंदा तुंहिंजा हलनि में परान में हूंदा भिटुनि परान में वठंदो चिड़ियुनि हुकम जे मथां पियो हूंदो ऐं किथे कहिड़ो रंग हूंदो किथे तूं घाटी त पाई त कहिड़ा पंध तुंहिंजा हूंदा हुआ हे पंध तुंहिंजो पीर कामिल उज़वा सभु मटाए पीर छॾिया अथई अखियूं मटिजी वञूं हींअर ॿियूं थी वञूं जेके अखियूं गुनाहनि जो ॾिस नज़रूं कंदियूं हुयूं कन उहे जॾहिं सॼो ॾींहुं गुनाहनि जा रेजा ऐं सॼो ॾींहुं ॿिया सूर ॿुधंदा हुआ अॼु उहे अल्लाह जो क़ुर पिया ॿुधनि त क़ुर जे ॿुधण लाइ हिते वेठो अखियूं तुंहिंजूं कहिड़ियूं मटिजी वञूं राति जी ज़ियारतूं वेठो करी हे पेर तुंहिंजा मटिजी विया हिन जाइ ते अचे या पेर सालनि जे अल्लाह जे दरनि ते पंधड़ा करणु शुरू करे वञो सभु उज़वा पीर कामिल मटाए छॾिया अञा शुक्र नथो करी अञा अल्लाह ताला जल शान जो शुक्राने जो नफ़ो पढ़ंदो कर अल्लाह ताला गुनाहनि जा पंध तो मटाए छॾिया मुंहिंजा मौला साईं तूं राज़ी कई तॾहिं मूंखे हिन जाइ जो पंध नसीब थियो सुजाग वेठो मुंहिंजा दोस्तो छा ॻाल्हि छा बिस्मिल्लाह तो भाई खान नाले को मेरे चोसो मरी वेंदो हुनखे मुला खे कहावत कराए खां वञाए छा भाई खान छा मुला छा गंदी हथ में घुमाए चई छे मुला छे ऐं भाई खान छे गंदी छा मुला वरी हथ लाए हुनजे नीअ खे पर मरी वियो आहे तॾहिं तो छा मुला छा भाई खान छा कंदी मस्ती में वञे थी छा ॻाल्हि हिन ॻाल्हि में मस्ती वञी थी अचे पई पर इहो को भुलिजी पियो इन लाइ छा पीर कामिल जो रसी महारत के ख़ुदा जे दर ते मुंहिंजा दोस्त अल्लाह वारनि जो इहसान
मन जे शुक्रगुज़ार ते हिया जी तहजीद जा नफ़िल पीर संजन नशा पंजो नफ़िल वरी हिया जी शुक्राने जो पढ़ंदो पीर जे सदके त मुर्शिद कामिल हिन जवान असांजे दर ते आयासीं तॾहिं हिनखे अल्लाह ताला जल शान जो पंज हिन जवान सेखारियो असां शुक्राने जा नफ़िल पढ़ा। मुंहिंजा दोस्तो ये अल्लाह ताला जल शान जा एहसान थोड़ा मुंहिंजे मालिक साईं जा तो हेड़े वक़्त में पीर कामिल लिखनि था पीर कामिल जी सोबत अहिड़ी शइ आहे जो 1000 जनाज़े जो पढ़े 1000 बीमारनि जी वञी पुछा करे 1000 रकातनि जो पढ़े त इहे एॾियूं 1000 ख़त्मनि क़ुरान शरीफ़ जो पढ़े इन्हनि सभिनी सवाबनि खां पीर कामिल जी हिकिड़ी घड़ीअ जी सोबत भरी आहे। हिकिड़ी घड़ीअ जी सोबत 1000 जनाज़नि पढ़ण खां 1000 बीमारनि जे पुछण करण खां 1000 रकातनि जे पढ़ण खां 1000 पंहिंजो ख़त्मनि जे पढ़ण खां हिकिड़ी घड़ी ख़ुदा वारे जी सोबत जेका आहे सा भली आहे। तव्हां असां छा ॼाणो हीअ ॾिसो अल्लाह वारनि जे कुर्ब जी निशानी आहे जो ख़ुदा जे घर में हिन वक़्त ते हिन वहीअ में हिन हाल में वेठा आहियूं अखियूं पटियूं मालिक साईं जे दरवाज़े ते हीअ रुठो रब इन जवान परचाए ॾिनो आहे ख़ुदा जे रसूल जे भाकुर में ॾेई छॾियो तॾहिं असांखे हे दर नसीब थियो आहे। जा दोस्तो अञा जे कदुर कयो त अञा अल्लाह ताला जल शान हे त दुनिया में जंहिं मुर्शिद हेतिरी संभालंदी आहे पक ॼाण त आख़िरत में बि इहो जवान ज़ामिलो आहे जे हिते संभाल वठी आहे त पक ॼाण त इहो आख़िरत में बि हे जवान रहबर थी हलंदो असांखे। जा दोस्तो जंहिं मुर्शिद हिन दुनिया में ई संभालनि रहे मुरीदनि जी चकरनि में सेमान में हराम थियनि बद कमनि में अचनि ठाबा धिका खाईंदा जेको हिते न ॾिसो आख़िरत में हरी वेंदे कहिड़ो इक़्तिदार रखी वेठो वञे आख़िरत में बि ईअं धिका खाईंदो अचंदे। जा दोस्त पीर कामिल उहो जवान आहे पीर उहो ॻोल जेको पोखे सलाह सिक जा ॿिए ओड़ उल्फत जी विझे भलाई रसंदो भाण जे अहिड़ो मुर्शिद हूंदो सां त रसंदो वञी तो रब दोस्तो अल्लाह वारो इन खे सलबो आहे जंहिंजी सोबत में विसरो रब यादि अचे वञे। निमाज़ूं रोज़ा तलाक़ूं तस्बीहूं निमाज़ूं पंहिंजा गुनाह यादि करे रोअंदा वठनि अल्लाह ताला जल शान जा माना भला माना भंगी वञनि इहा का थोरी नेमत आहे। इहे पैसनि ते खपे तूं पैसनि ते वञी ॻोठनि इशारनि में के मौलवीअ खे 1000 पंहिंजो ॿिए जो तोखे निमाज़ी बणा मुंहिंजा दोस्तो तूं 1000 पंहिंजो ॿिए कंहिंखे जो तोखे हिकिड़ो मुछ जो वार तो इहो कटराए मुंहिंजा दोस्त ही सभु ख़ुदा वारनि जी सफ़ा आहे जो बिना पैसनि जे तोखे अल्लाह जे रसूल जे भाकुर नसीब थी कदुर कयो इन ॻाल्हि जो इंशा अल्लाह ताला अल्लाह वारनि जी सोबत न छिनो संगत न छिनो रिहान न छिनो इहे ॾींहारा ॾींहं ॻणियो वेठा त कॾहिं इहे यार जे मिलण जा ॾींहारा थींदा कॾहिं पंहिंजे दोस्त जूं हली ॻाल्हियूं ॿुधंदासीं जा दोस्तो त इंशा अल्लाह ताला हे चवंदे हे जेके आहिनि फ़क़ीरनि खे कहिड़ो बुज़ुर्ग कहिड़ो फैज़ पहुचायो आहे फैज़ इन खे न सलबो आहे छा थो सलबो आहे गुनाहनि जे दिलनि में धिका खाईंदा वठंदा हुआ सेरनि दोलनि ते मात कंदा हुआ ज़िना कंदा हुआ परायूं औरतुनि खे सम्झो त बुरायूं बुछड़ाइनि जे अंदर में वठंदा हुआ लंबे बाग हूंदा हुआ अॼु उहे शख़्स अल्लाह जे रसूल जी पेर उन्हनि खे वणे पई। मुंहिंजा दोस्त हिते हिकिड़ो फ़क़ीर साहब आहे सो हिते ज़िक्र पुछी वियो मूंसां माईअ को वाइदो कयोसि बुरे कम जे लाइ हिनखे वाइदो को कयुसि ये चई त 14 रुपया ॾींदे पोइ हिन जी मज़ूरी करे 14 रुपया बि कयईं त हेॾो ज़िक्र पुछी वरितईं कि ज़िक्र कंदे कंदे कहिड़ी लज़त आई मज़ो आयो मोहबत थी उहा औरत पाण ई घर में लंघी आयसि छा भला 15 रुपया कोन कयासीं चयो त पैसा करे रखियासीं मगर मां जो फ़क़ीर आयो अल्लाह जो ज़िक्र कुझु न हाणे इहो गुनाह जो कमु मां न कंदुसि मुनो थी भला मस तुंहिंजो ख़राब थियो आहे छा हे न मूं ते माण्हू खिलाया अथई ऐं हे मां तुंहिंजे घर हली आया 14 रुपया 15 लचा बि ॾेई भूल पिया ॿुधी पंहिंजो रीति सां थी चई त इहो कमु मां असली तो मां कई आहे त उन माईअ खे ॾिसो ॾींदा हेठि जा तो हयूं था चई कंद त मथे खण छो तूं ख़ुदा ख़राबु कयो नी मां तुंहिंजे घर आई आहियां तूं छितो लॻो मुंहिंजे लाइ वठंदे हाणे छा थियो हिते
कि मां कई आहे सच्चे दिल जी तौबा जे फ़क़ीर खां अल्लाह जो ज़िक्र कुझु न हाणे इहो गुनाह जो कमु न कंदुसि। मर्दे ॾिठो चई त मां अहिड़ो दाहूं कया रड़ियूं कया त इहे बंदा अहिड़े क़िस्म जो मूंसां चए थो बुछड़ो कम जे लाइ मूंखे छिकियाल मां रड़ियूं थी कयां माण्हू सॾे अहिड़नि खे थुकण जो मींहुं वसायां गुजा घोड़े अहिड़ा कोई पागल हणायां मुला दड़को थुकूं हणाए मोटिया हणाए मूंखे चिक लाल कराई कीअं बि कई मां हाणे सच्चे दिल जी तौबा कयां मां हाणे वरी इहो गुनाह जो कमु न कंदुसि। जॾहिं माई ॾिठो त हीउ सफ़ा निघत साह लॻी वेठो आहे दरवाज़े ते बीही अचे त लखलाल न थो थिए जो घणो अचे त लखलाल न थो थिए गुजो ॾेई ॿाहिरि निकितो त विझूं सारे थी नकुल शुकराने जो ॾिस मुंहिंजा पीर कामिल जी भलाई ॾिस मुस्लिम कामिल जी भलाई ॾिस कहिड़े क़िस्म जो कहिड़ी ॻाल्हि तां कीअं पिया छॾाइनि ॿियो फ़क़ीर साहिब ॻाल्हि पियो करे त चकुले में मां अंदरि वियुसि उते अंदरि मुंहिंजो दोस्त संगती मूंखे वठी वियो भई मां ॾाढी वॾी सां अंदरि लंघेसि चए त हे मज़ो करे सुभाणे त हला हला कंदो थो हेठि मज़ो वठी ॾिठो मूंखे वठी वियो अंदरि मां हुते वियुसि उते वञण सां साईं जन जी सूरत मुबारक नज़र आई सूरत मुबारक नज़र आई मूंखे ॾिसण सां ईअं जज़्बो चालू थी वियो हीअं बसि अखियुनि में ॻोहा पिया वहनि लिंग पिया लकनि कसबाणी चएसि छा थी वियो अथई फ़क़ीर छा थियो मुला छा थी वियो अथई चई की बसि डर लाह मां इहे पैसा बि तोखे मां वञा डर लाथे जा चई त छा भला थी छा थी जिन थी छा थी चई न हिन वक़्त में मुंहिंजा मुर्शिद कामिल आया आहिनि उन्हनि जी ज़ियारत कई अथनि उहे मुंहिंजो ईमान बचाइण जवान आया आहिनि चकुले मुंहिंजे शैतान ईंदो आहे मां रहमान जो माण्हू आहियां ईमान दर लाइ कोई भॼी आयो मुंहिंजा दोस्त पीर कामिल इहे जवान खे सलबो आहे जो अलाह जो सिंहो बणाए गुनाहनि खां बचाए गुनाहनि जे पीर त सभु को वठंदो वठे मुरीद चयो ₹5 ॾेई पीर साहिब हिकिड़ो ॾिठो घर में पीरनि टक माण्हुनि खे करे छॾियो पीर साहिब आयसि हुनखे माईअ जे ज़ाल खे चई खड़ो को घर में जाए ॿियो त कुझु कोन्हे हस कनि इहो चई हस आहे ॿिए लाइ त पीर साईं जी दावत कयूं अचे घोड़े ते चढ़ी वरी हस लाई माई वरी वियो मथे ते रखे वठी पार कढण वठी वठी गांव कोई हे हो पीर साहिब जो छा थी वियो अथसि छा माई छा थियो अथई ख़ैर आहे तीअं मुंहिंजो मुड़ुस नामराज महिमान को ॿार जो ॾिसंदो आहे घर में आयो त महिल उन्हनि खे विढ़ंदो अचे आया आहिनि ईंदो नामराज कंहिं साईं खे कुटींदो हाणे बीमारी थी अथई हाणे छितो थी पियो आहे ॿ महिमाननि खे मार कढी घुरिजे पोइ उहा हुकूमत मां दावत सां बि घोड़े ते संज विझी पोइ थी हलियो हे बि वञनि कुको ढुको वठी वञूं हुनखे खपाए अन्न दाणा चांवर धाव वठी आयो जीअं पीउ साहिब पीउ इहो वञी थो पियो चई छो भला तूं पीउ साहिब चए या मोरी मूंखे ॾे सॼो पीउ साहिब इहो वञी थो खाओ पोइ वञी छॾे वञी छॾे अचे थो साईं किला छुट्टी ख़ुदा रसूल मिलंदो ज्यादा अल्लाह वारो उनखे ज़िक्रुल्लाह यानी अल्लाह वारे
साॻे हवाने खे ॾिसजे त विसरो रब यादि अचे वञे मुंहिंजे ॾिसण सां मुंहिंजे वेहण सां मुंहिंजी संगत सां मुंहिंजे विहान सां अलाह ताला जल सां मुंहिंजो ख़ौफ़ ख़ुदा जे करम पैदा थिए नेकीअ जा सलाह ॼमनि उहो माण्हू उन खे मुर्शिद कामिल सलिबो आहे पोइ खणी केरु बि हुजे कहिड़ी बि ज़ात जो हुजे राणो वटूं रात नौ निया को आयो लधी तूं लतीफ़ चए लातर वटूं रात कान पुछे तो ज़ात जेके आई आसे अॻियां अल्लाह ताला जल शान कोन हूंदो आहे त पंहिंजो का ज़ात अहिड़ी हुजे सैयद हुजे कुरैशी हुजे फलाण हुजे हीअं हुजे न जेको वहे सो लहे इन अक्रमकुम इंदल्लाह अतकाकुम भले खां भलो उची ज़ात वारो अल्लाह वटि उहो आहे जेको ज़ोर परहेज़गार माण्हू आहे जेको ख़ुदा खां डिॼे इहो जवान आहे अल्लाह ताला दिल सां ॾिसो हज़रत बिलाल सुहारो तारो हबशी हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते विया त उते जन्नत में पुराणी जुतीअ सां ॿियो ई घुमंदो पियो हुते अरे बिलाल तूं कीअं अचे हिते निकितो की बिलाल साईं जंहिंजी मोहबत हिन जाइ ते पहुचाए ॾिनो ॾिसो सुहिण मोहन वारा कुरैशी सुन नबी पाक जा माइट उहे महरूम थिया हज़ूर जा दुश्मन ऐं हबश जो माण्हुनि खाइण वारो माण्हू मुस्तफ़ा ते ईमान आणण वारो इहो जवान मेराज ते हज़ूर ख़ुद में जन्नत में पुराणी जुतीअ सां घुमंदो हुते मुंहिंजा दोस्तो त ईअं कोन्हे को त हीअ ॻाल्हि का हिते माण्हू इन ज़ात ऐं सिफ़ात ते हूंदी आहे न हिते अल्लाह जो रसूल खे जेको राज़ी कंदो जेको ख़ुदा खां डिॼंदो उन खे रब सां नवाज़ींदो आहे मुंहिंजा दोस्तो पीर कामिल इन खे सॾिबो आहे इन करे उन्हनि जी सोबत यादि करे उन्हनि जी संगत रिहान यादि करे इनशा अल्लाह ताला इहा संगत न छिनिजे अचणु जेतिरो अक़ीदो जेतिरी मोहबत जेतिरो इरादो जेतिरो रखंदो बसि महिनत हिन जी इहा घर वेठे ई रॻो पंहिंजे पीर जी सिबत ऐं सना हुनजूं ॻाल्हियूं पंहिंजो उनजो रिहान करे त इनशा अल्लाह ताला खसियल मोहबत शैतान जा उहा बि हिनखे मोटी मिलंदी साईं जन फरमाईंदा न हिकिड़ो फ़क़ीर साहिब आहे सो चवंदो त साईं मुंहिंजी मोहबत तमामु कम थी पाण मींहं जी तारीफ़ जा गज़ल मुंहिंजी पढ़ इनशा अल्लाह ताला तेरी रियल मोहबत ते वापसि आवेसी अल्लाह वारनि जी मोहबत जूं काफ़ियूं पढ़जनि उन्हनि जूं ज़िक्र पीरे ताज़ी ईमान शिकुनंदो ज़िक्र पीरे जुल्म बर जान शिकुनंदो छो त मुर्शिद जूं ॻाल्हियूं वेही कर त ईमान हुनजे में ताज़गी पैदा थी वेंदी ज़िक्र पीरे ताज़ी ईमान शिकुनंदो ज़िक्र पीरे जुल्म बर जान शिकुनंदो जीन जूं ॻाल्हियूं कंदो तीअं हुनजे रूह में राहत ऐं लज़त पैदा थींदी अल्लाह वणंदो अल्लाह जो रसूल वणंदो नेकी जा कम वणंदा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी वणंदी जा दोस्त ख़ुशि नसीब शख़्स अहिड़े टाइम अहिड़े गज़ाली दौर में जंहिं जाइ ते ॾिसो त जाॾे काॾे चई तरफ़ झाती पाए ॾिसो त दीन जी ऊंघा लॻी पई आहे दीन चो बीमार बेकस हम ज़ैन आबिदीन जे इमाम ज़ैन आबिदीन खे ज़ंजीर विझी यज़ीदन ऐं क़ैद कयूं कूफे ॾे रखियूं वञनि पिया अॼु इहे अल्लाह जो दीन मिस्कीन थी वियो आहे अॼु इहे मुंहिंजे महबूब सोन जे दीन खे ज़ंजीर विझी क़ैद कयूं काबू करे मुस्लमाननि अहिड़े क़िस्म जो जंहिं ॻोठ में वञो शहरनि में वञो त दीन जी भूल बासिल करे मुंहिंजा विहाम पंहिंजे ख़िलाफ़ शरीयत जे शादियूं ख़िलाफ़ शरीयत जे तबूर ख़िलाफ़ शरीयत जे निमाज़ कोन पढ़ण असांजे हिन सॼो 80-90 घर हिन शहर में थी विया आहिनि माण्हू हिकिड़ो बि कोन अचे सभु ॿारहाड़ी जा माण्हू सभु निंड में पिया हिकिड़ो माण्हू ईंदा माशा अल्लाह को अंधो मंडो आयो त पुराणो को हेॾो खंघंदो को हेॾो मस्तु आहे मुंहिंजा दोस्त अहिड़ी भीड़ दीन जी थी वई आहे जाते काॾे मुंहिंजा ही तव्हां असांजी ख़ुशि नसीबी आहे जो अल्लाह ताला दिल सां हे दर नसीब फरमायो आहे अल्लाह ताला दिल सां मुंहिंजा हमद ॼाणे मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा लख थोरा लख लाइक तो मुंहिंजा मौला साईं पंहिंजे दरवाज़े जो सूंहों बणायो अथई चङे कम जो पंज नसीब फरमाए अथई मुंहिंजा अल्लाह असांजी मन जे बाक़ीअ ताईं तोखे पार त हुजे ऐं मुंहिंजा मौला साईं पछाड़ीअ जी पार अथई मुंहिंजा मौला साईं अल्लाह वारनि वटि वञिजे त इहा दुआ घुरिजे पुट जो साली थी वे दुकान जो साली थी वे फलाणे जो हीअ शइ मिले हीअ शइ मिले ॿनीअ थी
केसनि ते लहल थे पढ़ाइण ते पोइ बीमारी न थी वञे इहे सभु दुनिया जा सभु पढ़नि इहे छाजे लाइ इन्हनि लाइ बि दुआ घुरिजे पर दुआ घुरो इहा त अल्लाह ताला इन्हनि जी मोहबत में हयातीअ में पूरी करे अल्लाह दिल सां इन्हनि जी सोहबत ऐं संगत चल इन खां जुदा न थियो मुंहिंजा दोस्त जेका शइ आहे न उन शइ जो सुवाल कजे जंहिंजी ज़रूरत आहे सालिहनि जी सोहबत में वञो इंशा अल्लाह ताला सोहबत जा सालिहनि जी या अंदर जो ओजार मन मले साफ़ कनि कट लाए कलई दाल तन वटि सालियूं सभु ॼमार गोली थी गुज़ारजे सालिहनि जी सोहबत किथां लॻंदी आहे असां खां पुछा करे ॾिसो या असां खां जवाननि जी सोहबत जो क़दुरु हितां पुछी ॾिसो त कहिड़ा न इहे सॼण हूंदा या जे साईं जो मिसाल करे या देवानगी पैदा थी वई सफ़ा जो सफ़ा अहिड़ो हाल थी वियो चरियो नथी पवां सफ़ा अहिड़ी हालत थी वई छो त ॾिसंदासीं त या सॼण बि इहे हुआ सलाहकार बि इहे हुआ चनाई जूं घाटूं इहे नसींदा हुआ उहे जवान विया जंगी कान हुयासीं कांधी न थिया केच जा उहे बि विया हलिया मिट विसायासीं भाउ विसायासीं अज़ीज़ उस्ताद शागिर्द जवान जे मोहबत में सभिनी जा घर पलिजी विया हाणे हे जवान बि विया आख़िर कले रवाना थिया पोइ साईं बसि अहिड़ी हालत थी वई जो सफ़ा बेअंदाज़ मुंहिंजा दोस्त त सालनि जी सोहबत किथां लॻे ख़ुदा वारनि जो मौत जेको आहे सो आलम जो मौत आहे हज़ार आबिद मरी वञनि हिकिड़े आलम जे साबिर दरवेश जे फौत थियण ते हज़ार आबिदनि जे मौत खां बि वधीक सदमो ख़ुदा जे के पहुचे थो हज़ार आबिदनि जे फौत थी वञण खां हिकिड़े आलम साल जो मौत जेको आहे सो तमामु ज़बरदस्त अल्लाह ताला दिल शान जे मुसीबत जो टाइम हादिसे जो टाइम आहे त अल्लाह ताला दिल शान छॾ इन्हनि जी हयाती मोमिन जे राहत जी जाइ आहे ईमान जूं रोशनायूं ईमान जूं बतियूं ॿरंदड़ आहिनि उन्हनि जी सोहबत में इंशा अल्लाह ताला कोशिशि कयूं दुआ घुरूं त अलाह साईं हिननि ॻाल्हियुनि जो ॿुधण लाइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ईमान सां रहाए छॾ ईमान सां वॾाए माजे रसूल जो सचो ग़ुलाम बणाए ऐं जेकी ॿुधो त उन ते अलाह असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजा दोस्त इन सां गॾु दुआ घुरो काफ़ी ॿुधाए पोइ दुआ करो